ख़लीफ़ा हज़रत हाफ़िज़ मोहम्मद सालेह सोहू अलमारूफ़ हाल वारो साईं। आशिक जमाल मुस्तफ़ा सालिक राह मुर्तज़ा सालिक राह हुदा हज़रत ख़लीफ़ा मौलाना हाफ़िज़ मोहम्मद सालेह बिन मोहम्मद हसन बिन रहीम दाद सोहू पाण गफ़ारी जमायत जा रोशन सितारा हुआ। नंढपिण खां ई मथनि रब जा राज़ हुआ। संदन वालिद साहब जो चवणु हुयो त पाण नंढपिण हूंदे रमज़ान शरीफ़ में ॾींहं जो खीर कोन पीअंदा हुया। पाण साहिब बातिन हुया। मुर्शिदनि करीमनि खेनि ख़लीफ़ो हाल वारो करे छॾियो हुयो। उनजो सबबु ही हुयो जो पाण जंहिं बि मज़ार वटि मुराक़बो कंदा हुआ त अहले ममाती वारनि जो हाल मालूम करे वठंदा हुया। जॾहिं पीर मिठा साईं जा ख़लीफ़ा तबलीग ते वेंदा हुया त उन्हनि जे मुतालिक़ परपुठ पीर मिठा साईं उन्हनि जो हाल अहवाल हाफ़िज़ साहब खां पुछंदा हुया। पाण हर हिक जी कारगुज़ारी ॿुधाईंदा हुया। विलादत संदन ॾाॾे जे नाले सां ॿधायल ॻोठ रहीमदाद ख़ान सोहू में सन 1922 ईस्वी में थी। पाण अञा अमड़ जे बतन में हुया त संदन वालिद गिरामी वफ़ात करे वियो। संदन विलादत बाद संदन वालिदा साहिबा जल्दी ॻोठ लौंग तुन्यो जे वॾेरे जनाब ग़ुलाम सिद्दीक़ तुन्यो सां निकाह कयो, जंहिंमां ख़लीफ़ा साहब जा 2 निगाह भाइर, हिकु मरहूम वॾेरो अब्दुल हमीद तुन्यो, नंबर 2 मरहूम वॾेरो अब्दुल क़यूम तुन्यो हुया। संदन नंढपिण ऐं उमिरि जो घणो हिसो वॾेरे मरहूम ग़ुलाम सिद्दीक़ तुन्यो सां गॾु गुज़रियो। पाण वॾेरे ग़ुलाम सिद्दीक़ खे बाबा करे सॾींदा हुया। हिफ़्ज़ क़ुरान जॾहिं पाण क़ुरान शरीफ़ हिफ़्ज़ करणु शुरू कयाऊं त उन बारे में कंहिंखे बि ख़बर न हुई। जॾहिं पाण हिफ़्ज़ मुकमल कयाऊं त संदन उस्ताद अची वालिदैन खे ख़ुशख़बरी ॾिनी। पाण इब्तिदाई दीनी किताब वक़्त जे कुतुब मखदूम मोहम्मद उस्मान रोड़ी शरीफ़ वारनि खां पढ़िया। उन्हनि जी वफ़ात खां पोइ हज़रत मौलाना मौलवी इनायतुल्लाह लाखेर खे संदन पढ़ाइण लाइ संदन ॻोठ लौंग तुन्यो में मुक़ररु कयो वियो। पाण उन वटि पढ़ी दस्तार फ़ज़ीलत ॿधाऊं। इल्मी क़ाबिलियत बांग्लादेश जे कुझु देवबंदी मौलवियनि हज़रत पुरूर नूर जी शख़्सियत मुतलिक़ कुझु सवाल कया। पाण उन्हनि जा जवाब उन्हनि जे आलमनि जे किताबनि मां ई ॾेई उन्हनि खे लाजवाब करे मोटायो। पाण 1980 ईस्वी में तबलीग लाइ जर्मनी विया। उते बि खाइन यूनिवर्सिटी जे प्रोफेसरनि सवाल कया। चयाऊं जेकॾहिं तव्हां पंहिंजे जवाबनि सां असांखे मुतमिन करे विया त असां मुस्लमान थियण लाइ तयारु आहियूं। चयाऊं न असां क़ुरान खे न अल्लाह खे न उन जे रसूल खे था मञूं। तव्हां असांखे अल्लाह ॾेखारियो त असां मुस्लमान थियण लाइ तयारु आहियूं। पोइ हाफ़िज़ साहब उन्हनि खे चयो त तव्हां अखियुनि जे नूर खे मञो था, इंसान जे अकुल खे मञो था, रूह खे मञो था? अंग्रेज़नि चयो त हाओ असां उन्हनि शयुनि खे मञूं था। पाण फरमायूं त अवल इहे शयूं ॾेखारियो, पोइ आउं तव्हांखे अल्लाह ॾेखारींदुसि। इहो ॿुधी अंग्रेज़ मुस्लमान थी विया। अचानक खेनि हिकमत जो शौक़ु जाॻियो ऐं पंहिंजे ॻोठ जे मशहूर हकीम ऐं नब्ज़ शनास हकीम नूर मोहम्मद तुन्यो खां हिकमत सिखिया। इसे ताईं जो हिकमत में खेनि घणी महारत थी वई। मरीज़ खे ईंदे ॾिसी उनजो मर्ज़ परखे वेंदा हुआ। ग़रीबनि मिसकिननि जो हर वक़्तु ख़्यालु रखंदा हुया। पंहिंजे कंपाउंडर खे नसीहत बि कंदा हुया ऐं हर पर्ची ते बि लिखंदा हुया त फ़ीस मुनासिबु वठिजो ऐं जेकॾहिं को माण्हू न ॾिए त बि उनखे दवा पूरी ॾिजो। पाण पंहिंजे ॻोठ में मदरसो खोलियाऊं। थोरे ई वक़्त खां पोइ तक़रीबन 1947 ईस्वी 48 ईस्वी में ॻोठ लौंग तुन्यो जे भरिसां वॾेरे अल्लाह ॾिने कमागर जे ॻोठ में पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जी आमद थी। हाफ़िज़ साहब ज़ियारत लाइ विया। ॾिसण सां संदन ज़बान मां लफ़्ज़ अल्लाह निकिरी वियो। जॾहिं पीर मिठा साईं जन जी नज़र मथसि पई त तक़रीर दौरान फरमायाऊं हाफ़िज़ साहब अची वियो आहे। पाण उहे लफ़्ज़ ॿुधी वजद में अची विया ऐं पोइ पीर साईं जन जी बैयत कयाऊं। पोइ त अक्सर करे पंहिंजे मुर्शिद जी ख़िदमत में रहंदा हुया। पंहिंजे मुर्शिद सां बेहद मुहबत रखंदा हुया। पंहिंजे ॻोठ लौंग तुन्यो खां 25 मीलन जो मुफ़ासिलो पंधु करे नूरपुर शरीफ़ वेंदा हुया। पाण उस्ताद ग़ुलाम मुस्तफ़ा तुन्यो जी रफ़ाक़त में मुर्शिद करीम जी ज़ियारत करणु वेंदा हुया। घणे पंधु करण सबबि संदन पेरनि में फुलकणा थी पवंदा हुआ। हमेशह पंहिंजे पीर सां वफ़ादार रहिया। ताहयात पंहिंजे पीर जी मुहबत ऐं ख़ुलूस जे दामन खे कॾहिं बि न छॾियाऊं।
हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जे विसाल खां पोइ बि संदन बच्चनि सां वफ़ादार रहिया ऐं कॾहिं बि दरगाह रहमतपुर शरीफ़ खां धार न थिया। हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह बि साणनि बेहद मुहबत कंदा हुआ। हज़रत साहिबज़ादा ख़लीलुर रहमान रहमतुल्लाह अलैह फरमायो त संदन वालिद साहब खेनि फरमाईंदा हुआ त जीअं तूं मुंहिंजो पुटु आहीं तीअं हाफ़िज़ बि मुंहिंजो रूहानी फ़र्ज़ंद आहे, उनजो ख़ासि ख़्यालु कजांइ। पाण फरमाईंदा हुआ त मुर्शिदनि जी ज़ियारत लाइ वञी रहियो हुयुसि त मेहड़ शहर में हिकु मजज़ूब मिलियो जंहिं बशारत ॾिनी त अॼु अव्हां खे खिलाफ़त मिलंदी, उनखे क़बूल कंदा। पोइ जीअं पाण पहुता त पीर साईं जन खेनि खिलाफ़त सां नवाज़िश फरमाई। पीर मिठा साईं जन खेनि हुकुम ॾिनो त तव्हां तबलीग लाइ बंगाल ऐं हिंदुस्तान वञो। पाण चणगांग में हिकु मर्कज़ खोलियाऊं जेको अॼु बि क़ाइमु आहे ऐं रोज़ाना मराक़बो बि थींदो आहे। पाण सिंध, पंजाब, सरहद ऐं बलोचिस्तान खां अलावा हर साल 1952 ईस्वी खां वठी 1982 ईस्वी ताईं 3 महीना तबलीग लाइ बांग्लादेश वेंदा हुआ, जिते अॼु ॾींहं ताईं बि संदन अक़ीदतमंद आहिनि। नंढनि ॻोठनि तोड़े वॾनि शहरनि में तबलीग कयऊं। उनखां अलावा लंदन, जर्मनी ऐं सऊदी अरब बि वञी दीन जो पैगाम पहुचायूं। उन्हनि मुल्कनि में संदन अक़ीदतमंद रहनि था जेके संदन दरबार जी हाज़िरी भरींदा आहिनि। संदन सूरत सुहिणी ऐं नूरानी हूंदी हुई। संदन चहिरे में हिकु उहा चमक हुई जो जेको ॾिसंदो हुयो उन्ही खे जज़्बो थी वेंदो हो। संदन इख़लाक़ सुहिणा हुया ऐं पाण हर कंहिं ते वॾा महिरबान हूंदा हुया। पाण पंहिंजनि सां त पंहिंजा पर दुश्मननि ते बि महिरबान हूंदा हुया। संदन चहिरो मुबारक तमामु सुहिणो ऐं कुशादो कद दराज़ ॾिसण वारा ईअं चवंदा हुया त वाह कुदरत जी कारीगरी जंहिं साईं जो जमाल जोड़ियो आहे। वरी जॾहिं वरी कुल्हे ते ज़री वारो पटको ॿधंदा हुया ऐं शेरवानी पाईंदा हुया त वधीक हसीन जमील नज़र ईंदा हुया। हर ॾिसण वारो ॾिसंदो ई रहिजी वेंदो हुयो। संदन इख़लाक़ मुबारक तमामु सुठा हूंदा हुया। कॾहिं बि बेजा कावड़ कोन कयऊं। संदन नंढपिण जो दोस्त फ़कीर अब्दुल्ला जांवरी गफ़ारी ॿुधाईंदो हुयो त नंढपिण में साईं माल चरण वेंदा हुया। कंहिं बि हम उमिरि ॿार सां का रांद रूंद कोन कंदा हुया, बल्कि अखियूं बंदि करे कुझु पढ़ंदा रहंदा हुया। उन वक़्तु कंहिंखे बि इहा जुरत न थींदी हुई जो खणी पुछे त पाण छा पढ़ी रहिया आहिनि। पाण कॾहिं बि गैर इख़लाक़ी कमु कोन कयाऊं। ख़लीफ़े हुअण ते कॾहिं बि नाज़ न कयाऊं। कॾहिं बि इहो तासुर न ॾिनाऊं त पाण पीर मिठा जा ख़लीफ़ा आहिनि। हमेशह पाण खे आजिज़ लिखंदा हुया। कंहिं ॾींहुं कोई महिमान या फ़क़ीर न ईंदो हो त पाण उदास थी वेंदा हुया ऐं चवंदा हुया त शायदि अॼु अल्लाह साईं नाराज़ आहे। फ़क़ीरनि ऐं महिमाननि जो हमेशह खंदा पेशानी सां इस्तक़बाल कंदा हुया। साईं जन जूं कुझु करामतूं आहिनि। मोहतरम गुल मोहम्मद तुन्यो खे औलाद कोन थींदो हुयो। दुआ लाइ हज़रत मखदूम सैदी मूसाणी रहमतुल्लाह अलैह जी दरगाह शरीफ़ वियो। 3 ॾींहंनि खां पोइ खेसि मखदूम सैदी मूसाणी रहमतुल्लाह अलैह फरमायो त तव्हांखे शर्म नथो अचे जो अव्हां जे ॻोठ में हिकु कामिल अकमल वली हाफ़िज़ मोहम्मद सालेह साहिब मौजूदु आहे। उनखे छॾे अव्हां मूं ॾे आया आहियो। जेकॾहिं पंहिंजे मक़सद में कामयाबी हासिल करणु चाहियो था त हाफ़िज़ साहब वटि वञ ऐं दुआ कराए। सुबुह जो गुल मोहम्मद पंहिंजे घरवारी सां गॾु साईं जन जी ख़िदमत में पेश थियो ऐं समूरी हक़ीक़त अर्ज़ु कयाऊं ऐं दुआ जी दरख़्वास्त कयाईं। पोइ संदन दुआ सां खेनि 4 फ़र्ज़ंद ॼावा जेके अॼु बि हयात आहिनि। असुर नमाज़ पढ़ण लाइ मस्जिद शरीफ़ विया। नमाज़ पढ़ण खां पोइ मस्जिद जी मेहराब में ख़ामोश थी क़िबला तरफ़ मुंहुं करे वेही रहिया। जमायत सम्झो त साईं जन ज़िक्र करे रहिया आहिनि। मग़रिब जी अज़ान जो टाइम थियो। पाण उथण जी कोशिशि कयऊं पर उथी न सघिया ऐं थोरे वक़्त खां पोइ वञी ख़ालिक़े हक़ीक़ी सां मिलिया। संदन विसाल 16 रबियुल आख़िर 1404 हिजरी मुताबिक़ 31 जनवरी 1983 ईस्वी में थियो। उर्स मुबारक हर साल 16 रबियुल सानी जे ॾींहुं ऐं 17 जी राति ॻोठ लौंग तुन्यो में संदन उर्स मुबारक मल्हायो वेंदो आहे। जलसे जी ख़ासि सदारत हज़रत मोहम्मद अब्दुल गफ़ार पीर मिठा सानी मुदज़िल्ला आली करण फरमाईंदा आहिनि। उनखां अलावा ॿिया बि आलिम सगोरा ऐं नात ख़्वान उर्स मुबारक में शिरकत कंदा आहिनि।